आखिर में वरी या कुहाड़ी खणी वॾे बुत जे कुल्हे ते रखी छॾी। चल वॾे जो बुत ते कुल्हे ते अची वई, जिंजो ही शाम जो वापस मोटिया चौधी असां खां ज़ुल्म कंहिं कयो आहे, असांजे ख़ुदाउनि खे मारियो अथनि, असांजे ख़ुदाउनि जी तौहीन कई अथनि। जेॾी महिल इहे जुमला हज़रत इब्राहिम ते पहुता, हज़रत इब्राहिम जो मूंखे ख़बर कोन्हे, पुछो उन खां जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ी आहे। इहो त ॻाल्हाए कोन थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जुमला चया, इहो ई तव्हांखे सम्झाइण था चाहियूं, इहो ई तव्हांखे सम्झाइण था चाहियूं। जेको पंहिंजी हिफ़ाज़त कोन था करे सघनि त तुंहिंजी हिफ़ाज़त किथां कंदा। बिस्मिल्लाह मौला जो नारो जेकॾहिं हाणो त सभु गॾिजी करे नारा हैदरी हैदरी चओ त उहो जेको गॾु है हाणे सही। हज़रत इब्राहिम मुख़्तसर जेकॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेकॾहिं ॿुधणु चाहींदो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम वो जेके अल्लाह नास जो इमाम बनायो आहे, वो पंहिंजे घर में भी पैदा कोन थियो आहे, किथे जाओ आहे गार में। वॾी हिस्ट्री आहे, जेकर इंशाअल्लाह के मजलिस मिली थे तव्हांखे उन ते रोशनी। हज़रत इब्राहिम गार में पैदा थियो, किथे 14 साल गार में रहियो। जेको पंहिंजे घर में ना गार में पैदा थियो वो आहे नास जो इमाम। जेको कायनात जो इमाम आ वो पंहिंजे घर में ना अल्लाह जे घर में आयो है। वाह वाह यानी मौला। जेको नास जो इमाम आ वो पंहिंजे घर में ना आयो है गार में। अली मौला है कायनात जो इमाम, जेको पंहिंजे घर में ना अल्लाह जे घर में आयो है। हज़रत इब्राहिम भी बुत शकन है, उन्हें भी बुत चोड़िया, लेकिन जमीन ते भी ही थोड़ी थोड़ी तवज्जो, किथे भी जमीन ते भी मायने में मालूम थियो इब्राहिम बुत शकन है, इब्राहिम नबी है, इब्राहिम नास जो इमाम है, लेकिन बुत चोड़िया जमीन ते भी ही। जेको नास जो इमाम उन्हें बुत चोड़िया जमीन ते भी ही, जेको कायनात जो इमाम हुयो उन्हें बुत चोड़िया दोष रसूल से भी ही। सुभान अल्लाह या अली मौला। किथे बुत चोड़िया रसूल जे कुल्हन ते भी ही। किताब लिखी तो फतह मक्का थी, बुत तोड़न जो टाइम आयो, सब अगते वधिया। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सब अगते वधिया। किताब लिखन था अल्लाह जो नबी जो बोलो चयो इन्हन के डाहे वो जेको इन जगह झुकियो न हुजे, सिवाय अली जे ॿियो को हुयो ई कोन। अली मौला अगते वधियो, बुत तोड़न जे लाइ रसूल फरमायो बुत मथे आ कुल्हे ते सवार थी। या रसूल अल्लाह कुल्हे ते सवार मोहरे नबूवत अली जा कदम रसूल पैगाम रे छड़ियो कुरान जे मथा चे तो कोई हर्ज कोने। नबूवत खां बाद है इमामत, ओ इन्हें जे करे इमामत है, इमामत नबूवत वरी कुरान अल्लाह वअतसिमू बिहब्लिल्लाह जमिया, अल्लाह जे रस्सी के मजबूती सां पकड़ियो। बिस्मिल्लाह डिठी थब रस्सी किथा को आहे जगह ठहर रस्सी लड़कनी जिन सब रंगा वठा। या जगह रस्सी है, या रस्सी हुया हुई अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम का वठी कड़ी कड़ी सा मिलाइंदो मोहम्मद मुस्तफा ताईं।